أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والنجم إذا هوى ما ضل صاحبكم وما غوى وما ينطق عن الهوى إن هو إلا وحي يوحى علمه شديد القوى ذو مرة فاستوى وهو بالأفق الأعلى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى ما كذب الفؤاد ما رأى أفتمارونه على ما يرى ولقد رآه نزلة أخرى عند سدرة المنتهى عندها جنة المأوى إذ يغشى السدرة ما يغشى ما زاغ البصر وما طغى لقد رأى من آيات ربه الكبرى صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين السلام عليكم ورحمة الله وبركاته हाणे असां पढ़ूं था अॼु सूरत नजम नजम मखी सूरत आहे ऐं हिन में 62 आयतूं आहिनि ऐं 3 रुखू आहिनि हाणे हीअ सूरत जेका आहे सा नजम इज़ा हवा महराज जे मुतलिक़ महराज ऐं इसरा ॿ शयूं आहिनि अलॻि इसरा जो ज़िक्र आयो सूरत इसरा या बनी इसराइल में सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल लज़ी बारकना लहू ऐं हिते अचे थी ॻाल्हि महराज जी महराज इसरा इहो आहे जो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खां वञनि था पंहिंजे बैतुल मक़दस ताईं इहो असरा आहे सफ़र जेको आहे ऐं मथे ज़मीन खां आसमान 7 आसमान घुमनि था उहो महराज जो ज़िक्र आहे पर हाणे मुख़्तलिफ़ सूरतुनि में जी ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो त बनी इसराइल में ज़िक्र आहे सूरत इसरा में हिकिड़ो हिते ज़िक्र आहे हिन खां अॻु में इशारो आहे सूरत तूर में त बैतुल मामूर जो ज़िक्र आहे उन में ऐं लोह कलम मतिलबु रखिन मंसूर जेको लिखिजो वञे थो वरी सूरत नून वल क़लम में ॻाल्हियूं आहिनि त मतिलबु अहिड़ा इशारा घणनि सूरतुनि में अचनि था हाणे हिन मंझि हीअ जेके पहिरियूं आयतूं आहिनि 18 आयतूं आहिनि हिन जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महराज सां वास्तो आहे पहिरीं अलाह ताला कसम खणे थो हिन सूरत में त उहा नजम इज़ा हवा नजम उहो जेको शाहिद आहे या कसम आहे उन नजम जो उन सितारे जो जेको लहे थो जेको अचे थो इज़ हवा पोइ के मुफ़स्सिरीन चवनि था नजम इशारो आहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सूरत कमर में इशारो आहे कमर ॾांहुं उहो शम्स कमर ॾांहुं सूरत इशार मतिलबु ते सूरतुनि जा नाला बि आहिनि नजम ऐं कवाकिब ऐं बुरूज इहे ॻाल्हियूं आहिनि मा दल साहिबुकुम व मा गवा साहिबुकुम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो गुमराह कोन्हे ऐं न को मुंझियल आहे गवा आहे या हिते ॿार सूरत में हिन खां अॻु में जेका सूरत आहे तूर उन मंझि बि त रसूल पाक सां सम्झो न को काहिन आहे न को मजनून आहे मतिलबु इहे जेके एतिराज़ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेके कनि था कुफ़ार उन्हनि जो हुन जी ॻाल्हि अलाह ताला करे थो मां दल साहिबुकुम तव्हांजो साहिबु यानी तव्हांजो
साथी, तव्हां सां गॾु उथण विहण वारो, जेको तव्हांखे हीउ क़ुर ॿुधाए पियो, यानी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो भुलियल कोन्हे, दलाल जे रस्ते ते कोन्हे, सिधे रस्ते ते आहे, मुस्तक़ीम ते रस्ते ते आहे। वमा गवा मुंझियल कोन्हे, न को मजनू आहे, न को चरियो आहे, न को फलाण आहे। वमा यंतिक़ु न कंहिं ॻाल्हाए थो अनिल हवा, पंहिंजे सदनि ते, पंहिंजे ख़्वाहिश, पंहिंजी दिलि जी सद ते, यानी पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ ॻाल्हाए कोन थो। इन खां पोइ अॻिते फरमाए थो इन हुअ इल्ला वहयु यूहा, त जेकी बि ॻाल्हाए थो, यानी जेको क़ुर आहे उहो वही आहे डायरेक्ट, ऐं जेको हदीस शरीफ़ में रसूल पाक साहिब फरमाए थो उहो पंहिंजे सदनि ते नथो फरमाए, उहो बि हिकु क़िस्म जी वही आहे, उहो बि यानी अलाह ताला जी इजाज़त सां चवे थो। इन करे हदीस ऐं क़ुर जेको आहे सो ॿई ॼण अलाह ताला जो हुकुम सां, अलाह ताला जी इजाज़त सां आहे। इन व इल्ला वहयु यूहा मा यंतिक़ु अनिल हवा, पंहिंजी सदनि ते, ख़्वाहिशनि ते नथो ॻाल्हाए। वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुअ इल्ला वहयु यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा। हाणे हिते हुनखे सेखारियो आहे अलाह ताला सूरत रहमान में चवंदो अल्लमहुल क़ुरान, अलाह अर रहमान आहे जंहिं अल्लमहुल क़ुरान। हाणे हिते चए थो अल्लमहु शदीदुल क़ुवा, उहो जेको वॾी शिदत, शदीद क़ुवत वारो आहे, सघ वारो, ताक़त वारो आहे। ज़ाहिर आहे त उहो अलाह सुब्हानहू ताला पाण आहे, पर हाणे इशारो जेकॾहिं जिब्राईल अलैहिस्सलाम ॾे बि हुजे त उहो बि वॾी सघत ताक़त वारो आहे, जो पंहिंजो फलाणा जेके इलाइक़ा बस्तियूं हुयूं उहे हीअं करे हेठि कयईं, पंहिंजो हीअं करे तबाह कयईं। पर अल्लमहु शदीदुल अर रहमान अल्लमल क़ुरान, त रहमान आहे, अलाह आहे पाण जेको सेखारे थो। पर ॿई मानाऊं पाण मुफ़सर सां चवनि था, इन करे पोइ असां ॿई मानाऊं कयूं था। अल्लमहु शदीदुल क़ुवा यानी जिब्राईल अलैहिस्सलाम जे थ्रू मारिफत वही अचे थो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असाबनि खे सेखारे थो, ऐं असाबनि सगुरनि पंहिंजे ताबईन ताबईन तव्हांजो असां ताईं पहुतो आहे। पोइ लिखियो बि वियो, पोइ पहिरीं यादि हुयो सभिनी खे, अहिड़े नमूने सां असां वटि क़ुर पहुतो आहे, त असां ॼण सिखियो आहे अलाह सुब्हानहू ताला खां, रसूल वही जिब्राईल अलैहिस्सलाम जे मारिफत सिखियो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन खां सिखियो आहे असाबनि सगुरनि, उन सिखियो आहे ताबईन इला यौमुद्दीन, इहा सो ईअं हलंदो। अल्लमहु शदीदुल क़ुवा, जिब्राईल अलैहिस्सलाम ने बि इशारो हुजे त भले ज़ू मिर्रथिन, जेको वॾी समझदार आहे, ताक़त वारो आहे। पोइ भले फस्तवा, पोइ ठही आहे अस्तफा अल अर्श, जेको अलाह सुब्हानहू ताला वहुव बिल उफ़क़िल आला। हाणे उफ़क़ आला मंझि हो, यानी किथे ॾिठाई, उफ़क़ आला में ॾिठाई, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम ॾे इशारो हुजे त पंहिंजो उफ़क़ आला में जेको जिते ॾिठाई पंहिंजो गारे हिरा जे भरिसां, या सिदरतुल मुंतहा वटि वरी ॿीहर ॾिठाई, ॿ दफ़ा ज़ू मरतनि, ॿ दफ़ा ॾिठाई, त पोइ इहे ॿई ॻाल्हियूं थींदियूं, या जीअं बि माना असांजा मुफ़सर कनि था, तव्हांखे जेका सम्झ में अचे। सुमदना फतदल्ला, पोइ नेठि वेझो थियो, यानी अलाह सुब्हानहू ताला वेझो थियो, या रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेझो थियो, या जिब्राईल अलैहिस्सलाम वेझो थियो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, या रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेझो थियो अलाह सुब्हानहू ताला खे। सुमदना फतदल्ला, दल्ला झुकी आयो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह सुब्हानहू ताला फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना, पोइ एतिरो मुफ़ासिलो रहिजी वियो, यानी जिब्राईल अलैहिस्सलाम जे विच में, या अलाह सुब्हानहू ताला जे विच में, ऐं रसूल पाक साहिब जे विच में, जो ॿिनि कमाननि जे या अञा बि वेझो। यानी फ़औहा इला अब्दी, ज़ाहिर आहे अब्द रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अलाह सुब्हानहू ताला जो बानो आहे, जिब्राईल अलैहिस्सलाम जो बानो न आहे। इन करे फ़औहा, अलाह सुब्हानहू ताला वही कयो जिब्राईल अलैहिस्सलाम खे, त वही जेको आहे सो जिब्राईल आहे। फ़औहा इला अब्दी, पंहिंजे बाने, यानी अलाह सुब्हानहू ताला जे बाने, मा औहा, जेको हुन वही कयो,
यानी जहिड़े नमूने सां ॻाल्हायईं जेको महराज जे ज़िक्र में अचे थो त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह ताला हीअं चयो आहे तहियात लिल्लाह वसलवात वल फलाण फलाण ॻाल्हियूं जेके थियूं गुफ़्तगू जेका थी पंहिंजे निमाज़ जे मुतलिक़ जेका गुफ़्त थी उहा जेका ओहा इला रब्बिही ओहा इला अब्दिही मा ओहा यानी अलाह ताला छा चयो वही कयईं माना पंहिंजो जिब्रील जे थ्रू या डायरेक्ट चयईं अलाह ताला जी मखी खे डायरेक्ट चयईं हाणे जिब्रील त कोन आयो या हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी माउ खे वही कयईं माना हुन सां डायरेक्ट ॻाल्हायईं अहिड़े नमूने सां मतिलबु त टे तरीक़ा जेके आहिनि अलाह ताला कलाम करे थो हुनजो शूरा में हुनजो ज़िक्र आहे त हिजाब जे पोयां या डायरेक्ट ॻाल्हाए या वही जे मार्फत जिब्रील अलैहिस्सलाम जी मार्फत मा कज़बल फुआदु मा रआ हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि कूड़ो न कयो जेको हुन ॾिठो यानी जेको ॾिठो सो ॾिठो जेको ॾिठाई सो ॾिठाई पर हाणे छा ॾिठाई अलाह सुभाणे ताला खे ख़बर आहे छा ॾिठाई जिब्रील खे ॾिठाई अलाह खे ॾिठाई पोइ हिन में मतिलबु मुख़्तलिफ़ आहे मा कज़बल फुआदु दिलि जेको कूड़ न कयो उनखे जेको ॾिठाई अलाह सुभाणे ताला खे ॾिठाई इहा बि रिवायत आहे अलाह ताला खे आइन हिन अखियुनि सां ॾिठाई या दिलि जी अखियुनि सां ॾिठाई बि सभई ॻाल्हियूं असांजा मुफ़सर कनि था पोइ जेका सम्झ में तव्हांखे ॻाल्हि अचे मा कज़बल फुआदु मा रआ अफ़तुमारूनहु अला मा यरा तव्हां छा हुन सां झगड़ो करियो था हिन मां त हीअ न ॾिठाई हुन ॾिठाई हीअं कयईं हूअं कयईं हाणे इन ॾांहुं इशारो अची वियो हलियो जेको असां वटि झगड़ो थियो पियो आहे त कंहिंखे ॾिठाई जिब्रील खे ॾिठाई अलाह खे ॾिठाई हिन में पाणी अलाह ताला ॿुधाए छॾियो अफ़तुमारूनहु अला मा यरा छा पोइ झगड़ो कयो था साणुसि यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां त छा ॾिठाई जेको ॾिठाई सो ॾिठाई अलाह ताला खे ॾिठाई या जिब्रील खे ॾिठाई अलाह पाण ॼाणे अफ़तुमारूनहु अला मा यरा वलक़द रआहु नज़लतन उख़रा उनखे ॾिठाई हिकिड़ो दफ़ो ॿिए भेरे यानी अॻे दफ़े बि को ॾिठाई ऐं वरी ॿीहर बि ॾिठाई ॿ दफ़ा ॾिठाई या ॿ दफ़ा हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खे ॾिठाई अलाह सुभाणे ताला खे ॾिठाई वलक़द रआहु नज़लतन उख़रा इंद सिदरतिल मुंतहा इंद सिदरतिल मुंतहा वटि हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम यानी पंहिंजे शक्ल असुल मंझि जेके एतिरा खंभ 700-800 फलाण एतिरा या पंहिंजो असुल सूरत में गार वटि जेको ॾिठाई हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खे या अलाह सुभाणे ताला खे ॾिठाई सिदरतुल मुंतहा खां अॻिते जॾहिं जिते हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम चयो त हाणे अॻिते तूं पाण वञ मुंहिंजा खंभ हिते सड़ंदा हाणे आऊं नथो वञी सघां त पोइ उते जॾहिं वियो उहा अचे थी ॻाल्हि जेका महराज जे ज़िक्र में त इंद सिदरत इंद पोइ हिते माना थींदी वञी यानी सिदरतुल मुंतहा खां अॻिते वञ सिदरतुल मुंतहा मतिलबु उते आहे लोह महफ़ूज़ उते आहे जन्नतूं उते मथे आहिनि पोइ जन्नतूं ॾिठाई दोज़ख ॾिठाई हिननि जी सॼी ॻाल्हि जेका सा अचे थी वियो इहे सुभाणे जी असरा बि अब्दी वारी आयत जे तफ़सीर मंझि बयानु कनि था सभई मुफ़सर हुनजो ज़िक्र पोइ उते अचे थो हिते रुॻो इंदहा जन्नतुल मावा उनते उते जन्नतूं बि ॾिठाई जेके रसूल अलाह सुभाणे ॾेखारियूं हुनखे जन्नत ऐं दोज़ख ऐं जेकी दोज़ख में थियो पिए जेके जन्नत में थियो पिए सभु ॻाल्हियूं ॾिठाई जेके नहरूं वहियूं पिए माखीअ जूं खीर जूं पाणीअ जूं फलाणियूं सभई ॾिठाई उते इंदहा उन वटि जन्नतुल मावा सिदरतुल मुंतहा वठां उहे जन्नत उहे जेके नहरूं वहनि थियूं जन्नतुल मावा मावा वारो जन्नत बि ॾिठाई इज़ यक्ष सिदरत मा यक्ष जेको सिदरत चइबो आहे ॿेर खे ॿेर जो वणु यानी जिते लोह महफ़ूज़ जिते लिखियलु आहिनि इहो वणु आहे हुन में सभु शयूं लिखियलूं आहिनि छा लिखियलूं आहिनि हुन मंझि हुनखे घेरे वई गशी माना वकोड़े वई घोरे वई अलाह सुभाणे ताला जो नूर हो या जेका बि ॻाल्हि हुई जेका हुनखे घेरे वई यक्ष सिदरत मा यक्ष जेके जॾहिं छांइजी वियो ॿेर ते उहो नूर जो छांइजी वियो सुभाणे इहो साईं लिखियो आहे नूर माना जेको ॾिठो उन नमूने सां त अलाह ॾिठाई नूर ॾिठईं अलाह जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इहो बि चइबो मतिलबु त अलाह छा ॾिसां हू त अलाह त नूर आहे त नूर ॾिठुमि मा ज़ाग़ल बसर
निगाह जेका बसर जेका अखियूं हुयूं से थिए न फिरियूं, यानी लोणे फेर लपाट लॻंदी आहे। लतीफ़ चए त पंहिंजो न को हेॾां ॾिठईं, न को होॾां ॾिठईं, न को खाॿे ॾिठईं, न को साॼे ॾिठईं, मुंहिंजो सिधो ॾिठईं, अखियुनि फिरियूं कोन, अखियूं छिंभियायूं कोन को। मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा, न की हद खां टिपी अखियूं जेके आहिनि से ॾिठाई, यानी चङी तरह जहिड़े नमूने सां ॾिसजे ओहिड़े नमूने सां ॾिठाई। मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा लक़द रआ मिन आयाति रब्बिहिल कुबरा, बेशक उते अलाह ताला जूं वॾियूं आयतूं ॾिठाई। आयाति रब्बिहिल कुबरा सुभाणे जी असरा अब्दिही, उन सूरत बनी इस्राईल में बि आहे त अलाह ताला पंहिंजियूं वॾियूं आयत निशान ॾेखारियूं। यानी इहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे सूरत अनाम में आहे त मलकूत समावात जो सैर करायईं। हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सैर करायईं, जन्नतुनि जो दोज़खनि जो सभु ॾेखारियईं हुनखे, त इहे सभई ॾेखारी। लक़द रआ मिन आयाति रब्बिहिल कुबरा, हाणे अरिड़हं आयतूं थी वियूं जे मेराज जे मुतलिक़ आहिनि। हाणे वधीक पोइ हुनजो तफ़सीर वरी पोइ तफ़सीरनि में पढ़िजो तफ़सीर। हाणे अचे थी ॻाल्हि त जेके मके जा माण्हू आहिनि उहे छाजी पूॼा था कनि, इहे ॻाल्हियूं मञनि नथा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एतिरा साल थी विया आहिनि ऐं ॻाल्हि ॿुधाए थो पियो, हीअ 5 साल जेको माइग्रेशन कयूं पंहिंजो हबश ॾांहुं, उन खां अॻु में पोइ जो वाक़ियो आहे जो हीअ पंहिंजी हीअ सूरत लथी आहे। चए थो अञा लात ऐं उज़ा ऐं मनात जी पूॼा था कनि पिया, ऐं रब शेरा बि हिकिड़ो तारो आहे, ऐं नजम ख़ुदि जेको आहे पंहिंजो नजम जेको सितारा परस्त बि आहिनि इहे माण्हू, जेके सुरैया सितारो आहे, की ज़ोरा सितारो आहे, की पंहिंजो कतियूं आहिनि, की टेड़ूं आहिनि, इन्हनि खे पूॼीनि था। त पोइ हिते शेरा अॻिते ईंदो लफ़्ज़ त अफ़रैतुमुल लात वल उज़ा, छा भला तव्हां न ॾिठो आहे लात ऐं उज़ा खे। लात ऐं उज़ा जा बुत उते रखियऊं, ऐं मनात जा, ऐं असाफ़ जा, ऐं पंहिंजो नाइला जा बुत, हुबुल जा बुत, इहे सभई रखियऊं उते पंहिंजे इन मंझि काबतुल्लाह जे भरिसां, हिन पासे हुन पासे ज़मज़म जे भरिसां, को सफ़ा जे भरिसां, को मरवा जे भरिसां, मतिलबु अहिड़े नमूने सां बुत उते। पोइ 360 बुतनि जी ॻाल्हि कनि था जेका, त मतिलबु त घणेई बुत माण्हुनि अची रखिया। पहिरीं हज़रत इस्माइल इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं ठाहियो तॾहिं को बुत वुत कोन हुआ। पोइ मतिलबु त केतिरा 100 साल केतिरा 1000 साल पंहिंजो साफ़ु सुठो हुयो पंहिंजो काबतुल्लाह। पोइ जेकॾहिं कंहिंखे शौक़ु थियो हिकिड़ो बुत खणी अची रखियईं, पोइ वरी ॿिए अची बुत रखियो, वरी टे अची बुत रखियो, सालनि हज़ारनि सालनि खां पोइ। हिते जेको लात आहे जेको सो ताइफ़ वारा उनखे पूॼींदा हुआ। लात निकितो आहे मनी फीमेल ठाहियूं अलाह मुंहिंजा, अलाह जी धीअ या अलाह जी ज़ाल या चाल लात। ऐं पंहिंजो उज़ा अज़ीज़, अलाह सुभाणे ताला अज़ीज़ आहे, सघारो आहे, ताक़त वारो आहे, त उन जे जॻह ते ठाहियूं उज़ा माना फीमेल आहे। ऐं आइसिस पंहिंजे मिस्र मंझि आइसिस चवंदा, वरी आइसिस हींअर वरी ठाहियो अथऊं लश्कर। उज़ा आहे मनान आहे या छा जेको मेल नालो अलाह सुभाणे ताला जो, उनखे हिननि मनात ठाहियो, त मतिलबु त फीमेल उनजो वरी उनजी धीउ कयूं या उनजो ज़ाल कयूं या छा। त सालिस ते टई मतिलबु त मुख़्तलिफ़ क़बीला इन्हनि खे पूॼींदा हुआ। ताइफ़ वारा लात खे पूॼींदा हुआ, ऐं पंहिंजो गतफ़ान वारा जेके आहिनि से उज़ा खे पूॼींदा हुआ, ऐं पंहिंजो ख़ुज़ा वारा जेके आहिनि से मनात खे पूॼींदा हुआ। अहिड़ी क़िस्म सां वुद ऐं सवाब सुहा ऐं नसर ऐं यऊक ऐं इहे जेके सूरत नूह में जिन जो ज़िक्र अचे थो, इहे मुख़्तलिफ़ क़बीला जेके आहिनि से पूॼींदा हुआ। पोइ इहे मतिलबु त उन्हनि जा हुया जेके जिन खे पूॼींदा हुआ। हाणे हिन जो ज़िक्र अची वियो थो मनात सालिसत अल ओखरा। हाणे अलाह ताला चए थो त अलकुम ज़करु वलहुल उनसा, यानी तव्हां त चाहियो था त असांखे औलाद हुजे, त नरीनो औलाद हुजे जो असांखे कमु अची सघे, ऐं जॾहिं धीउ ॼमे वठी त सड़ियो था वञो, ॻुथ कारा ते थियो वञनि वालिया, अलाह ताला मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते चयो। ऐं पर चयो था त अलाह खे धीअरूं आहिनि,
यानी पंहिंजे लाइ पुटु था चओ ऐं अलाह ताला यानी इहो हिकिड़ो टोक जे लिहाज़ खां भई अलाह ताला खे न को धीउ आहे, न को पुटु आहे, न को हुनजो पीउ आहे, न को हुनजी माउ, न को मासी, न को चाची, न को ॾाॾी, न को नानी। पर सुवाल तव्हां जो चओ था अलाह खे धीअरूं आहिनि, यानी मलाइक फ़रिश्ता हुननि खे धीअरूं करे छॾींदा, त इन तव्हांखे त पुटु खपनि, पर अलाह खे वरी धीअरूं खपनि। हाणे मतिलबु इहो कहिड़ो अलाह ताला फरमाए थो तिल्क इज़न क़िस्मतन दीज़ा, इहा क़िस्मत या विरासत जेका तव्हां करियो था त अलाह खे तव्हां धीअरूं ॾियो ऐं पंहिंजे लाइ पुटु था रखो, इहा त वरी विरासत जेका खोटी आहे। अलाह पंहिंजे साईं चयो आहे बेरवार साहिबु खोटी आहे। दीज़ा जो माना द डिविएटेड फ्रॉम द राइट कोर्स, जेको भुलियल हुजे यानी जेका यानी सही न हुजे, अनजस्ट हुजे, अनफेयर, यानी तव्हांखे इंसाफ़ जी ॻाल्हि त कोन था करियो भई तव्हांखे त पुटु खपनि पर मूंखे वरी धीअरूं खपनि, धीअरुनि खां छा कंदुसि वरी ॿिए साहिब मूंखे त ॻाल्हि बि कोन्हे का, पुटाऊं किथां ॼाणींदुसि जो हज़रत ईसा खे पुटु था कनि, फलाणे खे पुटु त हे पुट जी ज़रूरत मूंखे कहिड़ी आहे, ऐं को एहतियाज मुहताज आहियां जो मूंखे पुटु जेको आहे कमु ईंदो या पोड़ो थी वेंदो हलियो। अलाह सुभाणे सॼी क्रिएशन त मूं ठाही आहे, सॼी तख़लीक़ मूं ठाही आहे, आसमान ज़मीन सॼो मूं ठाहियो आहे, मूं पुटनि जी मुंहिंजो कंहिंखे एहतियाज कोन्हे। ऐं पुट इन करे था थियनि माण्हू ॼण भई पुटु था मुंहिंजो पोड़ो थी वेंदुसि, मूंखे कमु ईंदो वीचारो। इन इला अस्माअन सम्मयतमूहा, इहे जेके आहिनि रुॻो नाला न अथव, लात ऐं मन्नात ऐं उज़ा ऐं सुआ ऐं यऊक ऐं यकूब ऐं फलाणा जेके नाला रुॻो नसाफ़ ऐं नाइला, इहे रुॻो नाला ठाहिया अथव तव्हां, यानी कूड़ा ठाहे। इन इला अस्माउन, इहे रुॻो नाला आहिनि, सम्मयतमूहा जेके तव्हां हिननि खे नाला ॾिना आहिनि, अंतुम तव्हां ऐं आबा ओकुम ऐं तव्हांजे अबनि ॾाॾनि नाला ठाहे ॾिना आहिनि, हीअ फलाणी गार्डियस आहे, हीअ फलाणी गार्डियस आहे, हीअ फलाणी गार्डियस आहे, गार्डियस मा अंज़ल अल्लाह बिहा मिन सुल्तान, अलाह ताला को बि एविडेंस, को बि प्रूफ, को बि सबूत सुल्तान इन जे लाइ लाथो न आहे कंहिं क़ुर में, न को तौरात में, न को इंजील में, न को वेदनि में, न को पंहिंजे कंहिं किताब में जेको लिथा अथसि सहीफ़ा, हुननि मंझि इन जो ज़िक्र न कयो अथसि, न को मूसा जे किताब में, न को इब्राहिम जे, ऐं मूसा ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जे किताबनि जो ज़िक्र हाणे ईंदो थोरी देरि में। मा अंज़लल्लाहु बिहा मिन सुल्तान इन यत्तबिऊन इल्ला ज़न्न, हीअ जेके मके वारा आहिनि लात ऐं मन्नात ऐं उज़ा जी जेका पूॼा कनि था, रुॻो हिकिड़ो कंजेक्चर आहे, हिकिड़ो ज़न आहे, हिकिड़ो ख़्यालु आहे, रुॻो अटकल आहे, साईं लिखियो आहे अटकल आहे, यानी ज़हनी ख़्यालु हिकिड़ो त भई इहे ख़ुदाऊं आहिनि, इहे फ़रिश्ता आहिनि, इहे अलाह थी वेझो आहिनि, इहे असांखे दुआऊं कंदा, शफ़ात कंदा, हीअ कंदा, उहो कंदा, त पंहिंजो इन करे ईअं यत्तबिऊन इल्ला ज़न्न, हू पूॼा कंदे इतबात कनि था रुॻो कि कंजेक्चर जी, हिकिड़े ख़्याल जी, हिकिड़े ज़न जी, अटकल जी। वमा तहवल अनफुस, जेकी चाहे हुननि जे जी, यानी संदनि दिलि में आयो त हीअ गार्डियस आहे, हीअ बि गार्डियस आहे, हीअ बि गार्डियस, 360 गार्डियस थी वियूं हलियूं। वलक़द जाअहुम मिन रब्बिहिम बिल हुदा, हालांकि उन्हनि वटि अलाह ताला वटां हिदायत अची चुकी अॻु में, यानी हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंदी आहे, उहा नथा मञनि। हिन खां अॻु में तौरात आयो हो त इब्राहिम अलैहिस्सलाम जा सहीफ़ा आया हुआ, मूसा अलैहिस्सलाम ते तौरात आयो हो, इहो ईसा अलैहिस्सलाम जा इंजील गॉस्पिल आयो हो, त पोइ उनखे कोन था मञनि ऐं पंहिंजी ॻाल्हि ते रहनि था। लक़द जाअहुम मिन रब्बिहिम बिल हुदा, हिदायत संदनि रब वटां अची चुकी आहे, उनजे बावजूदु वरी बुत परस्ती कनि था, सितारा परस्ती कनि था, माण्हू परस्ती कनि था, बादशाह परस्ती कनि था। ऐं सम्झो अम लिल इंसान मा तमन्ना, छा इंसान जे लाइ उहो आहे जेको हू यानी जेकी चाहे दिलि में त मूंखे बसि हीअ ख़ुदा खपे, मूंखे हीअ शइ खपे, त हुनखे सभु का ॾिबी छा, यानी हिनखे मना कबो तूं बुत परस्ती न कर, मतिलबु ईअं कोन हुनखे छॾे ॾिबो, तूं भले वेठो बुत परस्ती कर ऐं ज़ुल्म वेठो कर धरती ते। फलिल्लाहिल आख़िरतु वल ऊला, तो अलाह ताला जी आख़िरत आहे ऐं हीअ अॻी दुनिया, हीअ जेका हिते आहे पहिरीं दुनिया, सा बि अलाह जी आहे, ऐं हुते बि आख़िरत जेका आहे सा बि अलाह जी आहे, यानी आख़िरत पहिरीं कयईं, ऊला पोइ कई अथसि। फलिल्लाह, पोइ अलाह जी आहे, यानी हुनजी मिल्कियत आहे, उहो बादशाह हुनजो हिते बि बादशाह आहे, अलाह हुते बि आहे। अलाह ताला ॿियनि फरमायो त आसमान में बि अलाह आऊं आहियां ऐं पंहिंजी ज़मीन में बि अलाह आऊं आहियां, ईअं कोन्हे त हुते को ॿियो आहे अलाह, हिते को ॿियो अलाह। फलिल्लाहिल आख़िरतु वल ऊला व कम मिन मलकिन फिस समावात
ला तुग़नी शफ़ाअतुहुम शैअन इल्ला मिन बादि ऐं केतिरा कम ऐं केतिरा मिन मलकनि फ़रिश्ता एंजल्स जेके आहिनि आसमाननि में फिस समावात आसमाननि में ला तुग़नी शफ़ाअतुहुम शैआ उहे कंहिं बि कंहिंजी शफ़ात नथा करे सघनि ज़रो बि सवाइ इन जी जो इजाज़त हुजे अलाह ताला वटां उन्हनि खे त सूरत मोमिन जेका आहे 40 नंबर सूरत उन में अलाह ताला फ़रमाए थो त पंहिंजो फ़रिश्ता जेके आहिनि से दुआ घुरनि था मोमिननि जे लाइ मुतक़िन परहेज़गारनि जे लाइ जेके इहे आहिनि इन जे लाइ हीअं कर हीअं कर हीअं कर वॾी वॾी दुआ आहे जेका हुते सूरत मोमिन मंझि त उहे दुआ करे सघनि था फ़रिश्ता कंहिं माण्हुनि जे लाइ जेको चङो हुजे जंहिंजे मुतलिक़ अलाह ताला इजाज़त ॾींदो हुनखे हीअं त काफ़र जे लाइ हू दुआ कंदा काफ़र जे लाइ दुआ केरु कोन्ह कंदो व कम मिन मलकिन फिस समावात ला तुग़नी शफ़ाअतुहुम हुननि जी शफ़ात यानी हुननि जी दुआ हुननि जी जेको चइजे भई फलाणो सुठो माण्हू भलो आहे अलाह त या अलाह तूं हिन सां हीअं कर हिन सां हीअं कर हिन सां चङाई कर हिन खे मग़फ़िरत कर हिन खे बख़्श हिन खे जन्नत में मोकिल काफ़र जे मुतलिक़ इहा दुआ क़बूल न थींदी हुनखे कमु न ईंदी न ई फ़ाइदो ॾेई सघंदी ला तुग़नी शफ़ाअतुहुम शैअन इल्ला मिन बादि ऐं याज़न अल्लाहु लिमन यशाअ सवाइ इन जे जो अलाह ताला जंहिंजे मुतलिक़ चाहे उहो इजाज़त ॾिए त हिन जे मुतलिक़ तूं मूंखां दुआ घुर त पोइ अलाह ताला इजाज़त ॾींदो त पोइ फ़रिश्तो जेको आहे उन जे मुतलिक़ दुआ घुरंदो पोइ हाणे जेके इबादत कनि था बाना आहिनि मोमिन आहिनि उन्हनि जे मुतलिक़ अलाह ताला उनखे इजाज़त ॾिनी आहे त बराबरि हीअ जेके आहिनि उनजी तव्हां दुआ घुरंदा रहो पोइ अलाह ताला मुक़ररु करे छॾिया आहिनि जंहिंजो रुॻो कमु ई इहो आहे सूरत मोमिन में बि आहे ऐं अॻिते ॿी सूरत फुसलत या शूरा उन में बि आहे त पंहिंजो फ़रिश्ता जेके आहिनि अलाह ताला जे हुकुम मुताबिक़ दुआऊं घुरनि था पंहिंजे मोमिननि मुतक़िन परहेज़गारनि जे लाइ उनजी मग़फ़िरत जे लाइ हाणे हिते मिंबाद ऐं याज़न अल्लाह जंहिंजे लाइ इजाज़त ॾिए अलाह ताला लिमन यशाअ जंहिंजे लाइ चाहे व यरदा जंहिं ते हू राज़ी हुजे उनखे इजाज़त ॾींदो त उन्हनि जे लाइ फ़रिश्ता दुआ घुरंदा मतिलबु ईअं कोन्ह त फ़रिश्तनि जूं दुआऊं बेकार आहिनि या फ़रिश्ता दुआ कोन घुरंदा फ़रिश्ता घुरंदा पर उन्हनि जे लाइ घुरंदा जेके मोमिन हूंदा परहेज़गार हूंदा तक़वा वारा हूंदा ऐं मतिलबु त उन्हनि खां की तमामु गुनाह थींदा सरद त पोइ अलाह ताला खां ॿाॾाईंदा उहे बि पाण बि ऐं पंहिंजो फ़रिश्ता बि उन्हनि जे तरफ़ां ॿाॾाईंदा अलाह खे त इन्हनि खे बख़्श कर यार बि इन लदीन ला युमिनून बिल आख़िरती पर उहे माण्हू जेके आख़िरत खे नथा मञीनि ला युसम्मूनल मलाइकति तस्मियतल उन्सा उहे ई आहिनि जेके मलाइकनि खे नाला था ॾियनि पंहिंजे ज़नाना नाला यानी मादियुनि जा नाला त हीउ लात आहे हीउ फ़रिश्तो हीउ लात इहो जेको जिब्राइल मतिलबु त हुनखे को सेक्शुअल कोन्हे हुनखे चइजे असेक्शुअल यानी को इहो कोन्हे मर्द आहिनि या औरत आहिनि नर आहिनि या मादी आहिनि फ़रिश्ता आहिनि बसि जीअं हाणे का शइ मतिलबु त जंहिंखे सेक्स हुनखे हूंदो जेका प्रोक्रिएशन कंदी मतिलबु त जंहिंजी ज़रूरत हूंदी त वधे फ़रिश्ता जेके अलाह ताला ख़लकिया आहिनि उहे को ॼणीनि कोन था ॿियनि फ़रिश्तनि खे इन करे उहे नर मादी कोन्हनि उहे जीअं आहिनि तीअं आहिनि जीअं अलाह ताला हुनखे ख़लकियो आहे न को नर ख़लकियो अथनि न को मादी ऐं पाण बि अलाह ताला पर हिनखे असां जॾहिं मुखातिबु करियूं था त पोइ मैस्कुलिन जेंडर में मुखातिबु थी थो अलाह ताला खे मैस्कुलिन जेंडर में मुखातिबु कजे थो पर ईअं कोन्हे त को असां मर्द ऐं ज़ालुनि फलाणे नमूने जा जो आहे अलाह ताला मतिलबु इन सभिनी खां पाक आहे फ़रिश्ता बि जेके आहिनि से इन जिनसियत खां पाक आहिनि तस्मियतल उन्सा वमा लहुम बिही मिन इल्मिन हीअ जेके काफ़र के ॻाल्हि कनि था यानी लात ऐं मनाज़ ऐं उज़ा ऐं फलाणनि खे अलाह जूं धीअरूं उहे फ़रिश्तनि खे अलाह जूं धीअरूं था चवनि इन्हनि खे को इल्मु कोन्हे को वमा लहुम बिही मिन इल्मिन हुननि जे मतिलबु को इल्मु कोन्हे हुनखे इन यतबिऊन इल्ला ज़न्न इहे जेको आहे सो रुॻो पंहिंजे अटकल बाज़ी ते हलनि था पंहिंजे ख़्याल ते हलनि था इन ज़न जी ॻाल्हि अॻु में बि अची वई ईअं तबियून इल्लज़न हिते जेको हुयो आयत 23 में हाणे हिते वरी ॿीहर जेको आहे सो हिन आयत 28 में
इल्ल ज़न यत्तबिऊन इल्ल ज़न, वरी ॿीहर साॻियो लफ़्ज़ इन ज़न ला युग़नी मिनल हक़ शैआ। इहो ज़न जेको कंजेक्चर जेको अटकलबाज़ी जेका आहे, ख़्यालु जेको ज़हन पंहिंजो माण्हूअ जो, सो कंहिं बि हक़ ते खे फ़ाइदो हक़ जे मुतलिक़ फ़ाइदो न ॾेई सघंदो। यानी तव्हां चवंदा त इहो अलाह जूं धीअरूं आहिनि या फलाणा, इन करे अलाह जूं धीअरूं थी कोन पयूं, उहे मतिलबु त कूड़ी ॻाल्हि आहे सॼी। भई इन ज़न ला युग़नी मिनल हक़ शैआ, ज़रो बि शैआ जी माना का बि शइ न, माना ज़रो बि न, ईअं चइजे, सच जो कुझु बि न। फ़आरिद, ये रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खां एराज़ कर, इन खां पासो कर। फ़आरिद अमन तवल्ला, उन खां जेको हटी थो वञे, तुंहिंजे मुंहुं मोड़े थो तुंहिंजे दीन खां, तुंहिंजे क़ुर खां, तुंहिंजे ॻाल्हि खां, रसूल पाक खां, आख़िरत जी ॻाल्हि खां जेको मुंहुं मोड़े थो। फ़आरिद अमन तवल्ला, उन खां जेको मुंहुं मोड़े थो तोखां, तुंहिंजे दीन खां, तुंहिंजे क़ुर खां, अन ज़िक्रना, असांजे ज़िक्र खां मुंहुं मोड़े थो। त इहो ॿिन्ही नमूने सां पढ़ी सघिबो। अमन तवल्ला अन ज़िक्रना, असांजी नसीहत खां, असांजो क़ुर खां, ज़िक्र जी माना क़ुर आहे। वलम युरिद इल्लल हयात दुनिया, इहो माण्हू जेको आहे सो कुझु नथो चाहे सवाइ दुनिया जे हयातीअ जे। हाणे हेॾा ख़ासि कंहिं माण्हू ॾांहुं हीउ इशारो आहे जेको रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जो इहो माण्हू आहे। फ़आरिद अमन तवल्ला अन ज़िक्रना वलम युरिद इल्लल हयात दुनिया ज़ालिक मबलग़ुहुम, हुननि जी पहुच, हुननि जी रसाई, हुननि जो जेको सॼे इल्म जो जेको ज़ालिक मबलग़ुहुम मिनल इल्म, यानी इल्म जी पहुच, हुनजी रसाई, इल्म जो परवाज़ जेको हुननि जो एतिरो ई आहे। यानी दे कैनॉट गो बियॉन्ड देयर नॉलेज, नॉलेज हुनजी एतिरी आहे, यानी खुटल आहे, हुनजी पूरी ख़बर न आहे हुनखे। ज़ालिक मबलग़ुहुम मिनल इल्म, इहा आहे रसाई संदन इल्म जी, यानी जेको शइ आहे हुननि जे हिकमत खे सम्झण जो, पर हुनजो अलाह ताला जी जेका हिकमत आहे हुनखे। इन रबक हुअ आलम बिमन दल अन सबीली, बेशक तुंहिंजो रब ॼाणे थो त कहिड़ो आहे इन्हनि मंझां पंहिंजे गुमराहीअ ते, ऐं अन सबीली बिमन दल अन सबीली वहुअ आलम बिमन इह्तदा, ऐं हू ॼाणे थो त केरु हिदायत ते आहे। हाणे हिते 3 आयतूं थी वियूं हलियूं। हाणे खां पोइ वरी लिल्लाह, अलाह ताला जी सॼी आसमान ज़मीन आहे, इहे अॻिते असीं पढ़ंदासूं। 62 आयतूं आहिनि त 3 थी वियूं आहिनि। हला हिते असां वक़्फ़ था करियूं इंशा अल्लाह आमीन। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल